नाज़रीन, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा रागी दंबूरे ते कलाम पढ़ंदा आहिनि ऐं भिटशाह जो रहवासी रागी पंहिंजे हथनि सां दंबूरे खे तैयार करे थो। दंबूरे जी तैयारी ऐं उन बाबति वधीक ॼाणूं था मुस्तकीम समो जी हिन रिपोर्ट में। तन तस्बी मन मणियूं दिल तंबूरो जिन तंदूं जे तलब जूं वहदत सिर वजन वैदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निंड इबादत जिनजी। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे राग बाबति असां घणो कुझु ॿुधो ऐं सिखियो आहे, पर शाह साईं जी शाइरी खे लतीफ़ जा रागी फ़क़ीर जंहिं लहजे ऐं अंदाज़ में तंबूरे जी तंद सां सुर खे साज़ सां मिलाए पढ़नि था, उहो तंबूरो कीअं जुड़ंदो आहे उन बाबति माण्हुनि खे तमामु घटि ॼाण आहे। भिटशाहवासी भिटाईअ जो रागी फ़क़ीर बनठार फ़क़ीर जुणे पंहिंजे हथनि सां भिटाईअ जे तंबूरे खे तयारु करे थो ऐं हुन समय अहिड़ा तंबूरा तयारु कया आहिनि जेके भिटाईअ जा चाहींदड़ सूखड़ीअ तौरु ख़रीद करे वेंदा आहिनि। अवाइली जेका मुंहिंजी ज़िंदगी सां म्यूज़िक सां मतिलबु त मौसीक़ीअ सां लतीफ़ साईं जे राग सां गुज़री, उन खां पोइ 20 सालनि 30 सालनि खां पोइ ख़्यालु आयो त शाह जो दंबूरो बि ठाहियां ऐं माशाअल्लाह हाणे आउं शाह जो दंबूरो ठाहियो वञा, जेको तक़रीबन इलाही मुल्कनि ताईं मुंहिंजो हीउ दंबूरो जेको शाह जो साईंअ जो दंबूरो आहे उहो वञी चुको आहे। शाह जो दंबूरो जेको ठाहिणु आहे सो तमामु ॾुखियो आहे। हिन खे जेको कारीगर मूंखां पोइ वॾा कारीगर आहिनि जेके अलमारियूं या वॾा वॾा उहे दरवाज़ा ठाहिनि था, ऐं उहे उन लाइ ई मसइलो कोन्हे, पर हिकिड़ी करे मसइलो आहे हुननि जी रोज़ी जेका आहे सा हिन में कान थी सघंदी। हीअ को ख़ुदा वारो को अहिड़ो को कंहिंखे तंदु लॻी वञे या को शौक़िया पंहिंजे घर में रखे त उहो अची माना हे दंबूरो मूंखां वठंदो आहे, न त 2-2 साल 3-3 साल माना दंबूरा मुंहिंजा पिया हूंदा आहिनि, त वाढो माना हिन खे इन करे टच कोन करे। दंबूरे जो कारीगर बनठार फ़क़ीर जूणे जो ॿुधाए थो त हिकु दंबूरो 3 हिसनि में ठहंदो आहे, जंहिंखे 55 मुख़्तलिफ़ औज़ारनि ऐं ॿियनि शयुनि सां तयारु कयो वेंदो आहे। काठ जा 25 या 30 हिसा आहिनि, वरी उन्हनि खे जेके शयूं ठाहिनि थियूं उहे 55 आहिनि, उहे मुगड़ियूं आहिनि, त कहिड़ियूं केतिरियूं शयूं वरी हिनखे ठाहिनि थियूं, उहे 55 आहिनि। उन में जे काराई वालो गिलू एल्फी वग़ैरह वग़ैरह माना इहे जेके बि नाला तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मूंखे कुझु यादि आहिनि, कुझु लिखिया पिया आहिनि, पर आउं मुख़्तसर कयां त बुनियादी माना असांजी जेका हीअ माना हूंदो आहे हथु, हमेशह जंहिंजो हथु जंहिंजो सिधो हूंदो आहे न उहो कामयाबु हूंदो आहे। लतीफ़ साईं जे दंबूरे में पहिरीं हथु आहे जेको सॼो दंबूरो उन हथ ते थो बीहे। हीअ हथु जेको अंदरे पासे हथु आहे, हिन ते 14 पटियूं, 2 वॾियूं 12 नंढियूं, 14 पटियूं थियूं लॻनि, ऐं उन खां पोइ वरी गुलू जेको आहे सो माना हिन संग खे बुनियाद बि गुलू आहे जेको संग खे बि बीहारे थो, भांडीअ खे बि बीहारे थो। हीअ संगु हिन में लॻंदो, गुलूअ में भांडी तयारु थींदी। पहिरीं भांडी तयारु थींदी जेका पटी आहे सा माना चंड जहिड़ी शिकिल में हर पटी थींदी, 12 पटियूं ऐं 2 वॾियूं पटियूं। हीअ माना सम्झ पहिरीं बुनियाद हिन खे हितां काठ किलो ॾेई झलबो, जंहिंमें 2 पटियूं हुनजो फ्रेम ठाहिबो, फ्रेम ठाहे पोइ हुनखे टेकू ॾेई हुनखे सुकाइबो। त ॻाल्हि खे अञा बि अॻिते आऊं हलायां त उन खां पोइ वरी तंदूं, उनजो झूड़ जेको आहे, उनजो सिंगार आहे उहो अलॻि आहे, ऐं वरी तंहिंखां पोइ वरी हीअ नायाब शइ आहे उठ जो हॾो आहे, हीअ उठ जी टंग आहे माना नरी, हीअ नहरो आहे, हिन मां अॻे चड़ियूं लारूं ऐं इहे ठहंदियूं हुयूं, ऐं दंबूरे जा सामान माना उठ जे हॾे मां हरण जे सिंगम जा इन में जा ठाहींदा। जॾहिं त संदसि हथ जा तयारु कयल तंबूरा पाकिस्तान समेत केतिरनि ई ॿाहिरि मुल्कनि में पिणु पहुची चुका आहिनि। हिकिड़ो दंबूरो आऊं 15 ॾींहंनि में ठाहियां थो, जेकॾहिं हिन जी 50,000 क़ीमत कजे तॾहिं बि माना पोइ माना मुंहिंजो हक़ु आहे, पर न हिन ग़रीबत दौर में मुंहिंजी अधु महिनत बि आऊं छॾींदो आहियां त जीअं अहिड़े बेरोज़गारी दौर में अचे, ॾिसो था रोज़ी कान थी मिले, त मूंखे जेकॾहिं दंबूरे में जा 4 आना या 6 आना मुआवज़ो मिले थो न त मुंहिंजे लाइ खोड़ थी वञे। दंबूरो ठही मुकमल थियो, हिननि जा नाला अंदरि जेके आहिनि उहे ॿिया आहिनि, उहे बि आहिनि, मूंखे ख़बर आहे। बाक़ी ॿाहिरियां नाला तव्हांखे आऊं ॿुधायां, पहिरीं तव्हांखे आऊं ॿुधायुसि त हीअ जेको आहे बुनियादु आहे, हीअ गुलू आहे, उन खां पोइ हीअ भांडी आहे,
हिनखे भांडो बि चइजे, भांडी बि चइजे। हीअ जेका आहे थारी आहे, हीअ जेको आहे संगु आहे, जेको हीअ बि माना गिलास वांगुरु माना अंदरां ख़ाली आहे। मंठार ॿुधाए थो त हुनखे तंबूरे जे कम सिखण जो तमामु घणो शौक़ु हुयो ऐं पोइ भेटाए पीर सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी खेसि अमली तौरु तंबूरे जो कमु सेखारियो। संदसि इहो बि चवणु आहे त तंबूरो ठाहिण हाणे संदसि शौक़ु ऐं फन सां गॾु रोज़गार जो ज़रियो पिणु बणिजी चुको आहे। मंठार फ़क़ीर तंबूरे जे कारीगर सां गॾु भिटाईअ जे राग जो बहितरीनु उस्ताद पिणु आहे। हुन पंहिंजा केतिरा ई शागिर्द पिणु तयारु कया आहिनि। उन्हनि में हिकु ताइवान खां आयल औरत ई लिंग हांग ऐं संदसि ॿिनि धीअरुनि समेत 7 ॼणनि खे भिटाई जो मुकमल राग सेखारे वरितो आहे, जिन खे हू शाह साईं जूं 7 सुरमियूं चवंदो आहे। हाणे वक़्त जी ज़रूरत आहे त सिंध सक़ाफ़त खातो अहिड़नि हुनरमंद कारीगरनि जी पर घोर लहे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़ा हुनर ऐं कारीगर बाक़ी रही सघनि। कैमरामैन अख्तियार मीजत सां गॾु मुस्तक़िम समूह आवाज़ न्यूज़। सुख पेर